ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में गवर्नर राज लागू करण वारी समरी वज़ीर आज़म खे ॾिनी आहे, पर अञा ताईं कुझु नाहे थियो। मां वज़ीर आज़म खे सिंध में गवर्नर राज या एमरजेंसी लॻाइण जो चयो हुयो। शेख रशीद जो इहो चवणु आहे। शेख रशीद चयो आहे त 24 मार्च खां 4 अप्रैल ताईं गर्मा गर्मी जा ॾींहं आहिनि। सिंध हाउस में जेको कुझु थिए पियो उन करे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी तजवीज़ ॾिनी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त 24 मार्च खां 4 अप्रैल ताईं गर्मा गर्मी जा ॾींहं आहिनि। सिंध हाउस में जेको कुझु थिए पियो उन करे सिंध में गवर्नर राज लॻाइण जी तजवीज़ ॾिनी। वज़ीर आज़म 27 मार्च ते सभ खां वॾो जलसो कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो चयो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद आहे। कुर्बान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, घरू मामलों वाले वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद इस्लामाबाद में अहम प्रेस कॉन्फ्रेंस की है, जिनमें हुन ॿ-टे अहम शयूं ॻाल्हायूं आहिनि। ऐं हुनमें पहिरीं शइ इहा आहे त शेख रशीद जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाउस खिलाफ़ का भी कार्रवाई करने की नीयत नथी रखे। जेकॾहिं हुते कोई PTI जा मैनेज आहिनि उन्हनि पनाह वरिती आहे त अहिड़ी क़िस्म जो को बि वफ़ाक़ी हुकूमत जो इरादो न आहे त सिंध हाउस में उन्हनि मेंबरनि के खिलाफ़ कार्रवाई कई वञे या उहो ऑपरेशन कयो वञे। उन सां गॾोगॾु शेख रशीद जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान जे सदारत में जेको इजलास थियो आहे उन में इहो फ़ैसिलो कयो आहे त 27 मार्च ते इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान की सरबराही में अहम जलसो थींदो ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान पंहिंजे पार्टी अॻुवाननि इत्तेहादनि खे इहा हिदायत कई आहे त घटि में घटि उन जलसे में 10 लख जे लॻभॻि माण्हुनि खे गॾु कयो वञे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान मौजूदा सियासी सूरत हाल जो मुक़ाबिलो कंदो। शेख रशीद उन सां गॾोगॾु प्रेस कॉन्फ्रेंस में जेके हुकूमत इत्तेहादी उन्हनि लाइ हिकिड़ो मैसेज ॾिनो आहे। उन MQM जो नालो खयों आहे। जेके इत्तेहाद ख़तमु करण जो सोचनि पिया उन्हनि खे घर घुरिजे वापसि अचनि ऐं उन सां गॾोगॾु जेके पार्टी जा बाक़ी मेंबर आहिनि उन्हनि खे उन्हनि पैगाम ॾिनो आहे त उन्हनि लाइ बहितर इहो आहे त हू वज़ीर आज़म इमरान ख़ान जो साथ ॾियनि ऐं वापसि अचनि। खेनि न त जेकॾहिं हू जेके सियासी तौर ते पंहिंजे हल्कनि में पंहिंजे तकनि में वेंदा त उन लाइ ॾुखियाऊं दरपेश अची सघनि थियूं। जी ठीकु आहे, महिरबानी कुर्बान बलोच तफ़सील खां आगाह करण जे लाइ।